गुलाम सिंह ख्वाजा ऐं असां मौजूदु आहियूं सजावल ज़िले जे हेडक्वाटर में। हिते सजावल ज़िले में 4 तहलकनि में तकबंदियूं कई वियूं आहिनि। नयूं तकबंदियुनि में मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे जोड़ तोड़ कई वई आहे, रिकॉर्ड में फेरफार कई वई आहे, जंहिंजे करे आम माण्हू आम ग्राहकू हिन इलाइक़े जी नयुनि तकबंदी जे हवाले खां ॾाढो परेशान आहिनि। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं सजावल ज़िले जे सीनियर सहाफ़ी हनी मल्हा सां। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़े क़िस्म जूं तकबंदियूं सजावल ज़िले में कयूं आहिनि? अर्ज़ु हीअ त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं इलेक्शन कमीशन जे हिदायतुनि मुताबिक़ कंहिं बि हिस्टोरिकल प्लेस ऐं कल्चरल प्लेस खे चेंज करणो न आहे, पर हिन तकबंदियुनि में जेके क़दीमी माॻ हुआ, तारीख़ी माॻ हुआ, जिन सां के यादगिरियूं हुयूं, जेके तारीख़ में के ॻाल्हियूं लिखियलु हुयूं जिन ॻोठनि जूं या जिन इलाइक़नि जूं, उन्हनि जा नाला तब्दील कया विया आहिनि। जहिड़ी तरह ॿेलो यूनियन काउंसिल आहे, ॼार यूनियन काउंसिल आहे, दरियाखान सो यूनियन काउंसिल आहे, अहिड़ियूं इलाही यूनियन काउंसिल आहिनि जिन जा नाला तब्दील करे फ़क़ति हिकिड़ी देह जे नाले सां मनसूब कयूं वियूं आहिनि ऐं उन देह जे नालो ॾेई उनखे यूनियन काउंसिल जो दर्जो ॾिनो वियो आहे। उनखां अलावा ॿी हिकिड़ी हेराफेरी कई वई आहे तकबंदियुनि में जेके देहूं हुयूं, हिकिड़ी यूनियन काउंसिल सां 4 देहूं, त कंहिं यूनियन काउंसिल सां 8 10 देहूं जेके मिलाए उन तकबंदी कई वई आहे। हाणे नतीजो इहो थियो जेको आवाम महल 2 या 3 जे फ़ासिले ते कंहिं यूनियन काउंसिल जे हेडक्वाटर ते कमकार सां वेंदा हुआ, हाणे उन्हनि खे 15-20 किलोमीटर परे वञिणो पवंदो। आवाम सां इहो वॾो नुक़सानु आहे आवाम जो। इन में आवाम लाइ तकलीफ़ आहे, आवाम सख़्तु परेशान आहे। इन जेके तकबंदियूं थियनि आवाम इन मां बिल्कुलु ख़ुशि कोन्हे। इहो को इलेक्शन कमीशन या रेवेन्यू डिपार्टमेंट वारनि पंहिंजी मिली भगत करे राति विच में शायदि इहे लीका कढी हदबंदियूं ठाहियूं आहिनि, जिन सां आवाम बिल्कुलु मुतमिन न आहे। जेके तकबंदी करे मुतासिर थींदा, मिसाल तौरु यूनियन काउंसिल ॼार आहे, तमामु वॾी यूनियन काउंसिल हुई ऐं तारीख़ी शहर हो। उन जो देह उढेजाण कटे किंझर सां कई वई आहे। किंझर बि को बि ॻोठ कोन्हे, का बि तारीख़ी जाइ कोन्हे। उन जी जॻह ते मिर्ज़ो लगारी हो, ॿुढो टालपुर हो। ॿुढो टालपुर दीवान सिटी सां गॾु हिकिड़ो वॾो शहर आहे। उनखे जेकर यूनियन काउंसिल जो दर्जो मिलिया त ॾाढो बहितरु हो। ॼार जो नालो बिल्कुलु ख़तमु कयो वियो आहे। उनखां अलावा ॿेलो यूनियन काउंसिल, ॿेलो जो तारीख़ी क़दीमी शहर आहे, उते हाई स्कूल आहे, उते मिडल स्कूल आहे, उते गर्ल्स स्कूल आहिनि, तमामु घणा वॾा दुकान आहिनि, वॾी आबादी आहे। उनजो नालो कटियो वियो आहे। मिसाल तौरु वंगारो यूनियन देह आहे, उहा जेका असां आमड़ा सूमरनि जो ॻोठ आहे, उनखे सईदपुर सां जेको नओं नालो सईदपुर ॾेई उन सां शामिलु कयो वियो आहे। उते जी आवाम सां सरासर बेवाजिबी इन करे इलाही इलाइक़ा आहिनि जेके तब्दील कया विया आहिनि। मुख़्तलिफ़ जेके से तकबंदियुनि जे में हेर फेर कई वई आहे। तव्हांजे ख़्याल में त हे तकबंदियूं हिन बलजात इलेक्शन खां पहिरीं वारी धांधली जो सोच कोन्हनि? ॾिसण में ईअं पियो अचे, का त प्लानिंग त आहे शायदि, जो हेॾी वॾी हेर फेर कई वई आहे। पब्लिक खे आवाम खे न एतमाद में वरितो वियो आहे। असां सहाफ़त जे प्लेटफॉर्म तां जॾहिं कंहिं नुमाइंदनि सां, चूंडियल नुमाइंदनि सां या ऑफिसर सां ॻाल्हायूं था त उहो चवनि था त भई इलेक्शन कमीशन कयो आहे। हा, इलेक्शन कमीशन वारा को मलाइक त कोन हुआ, आख़िर उनखे रेवेन्यू डिपार्टमेंट वारनि जो साथ हूंदो, जिन गॾिजी करे इहा जेका प्लानिंग कई आहे, मक़ामी तपेदार हूंदा। बिल्कुलु मिली भगत कई वई आहे। आवाम सां सरासर नाइंसाफ़ी कई वई आहे। आवाम इन इहा तकबंदियुनि में सख़्तु परेशान आहे। सजावल ज़िले में ताज़ो थियल तकबंदी जे हवाले खां असां तव्हांजे मक़ामी सियासी माण्हू सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं ॾिसण जो छा रहियो आहे। ज़िले सजावल में ताज़ो थींदड़ तकबंदी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था असांजे मक़ामी पीपल पार्टी अॻवाननि सां। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़े नमूने जूं तकबंदियूं थियूं आहिनि तव्हांजे ज़िले में? बिस्मिल्लाह रहमान रहीम। भाईजान, जिते तकबंदी जी ॻाल्हि आहे त तकबंदी जी त अहिड़ी त सूरत हाल ख़तरनाक तरीक़े सां बिगाड़ी वई आहे जंहिंजी का इंतिहा कोन्हे। एसीज़ ऐं मुख़्तियार कार साहिबान जेके इलेक्शन कमीशन खे पंहिंजूं लिस्टूं ठाहे ॾिनियूं, उन्हनि लिस्टुनि खे इलेक्शन कमीशन पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सियासी मुखालिफ़नि खां ॻरी रिश्वत वठी, पैसा वठी, अहिड़े नमूने सां त उनखे बिगाड़े ऐं तबाह करे छॾियो आहे, जंहिंजो जेको मिसाल आहे पूरी ज़िंदगी में कोन थो मिली सघे। ऐं सफ़ा सूरत हाल ख़राबु आहे। अहिड़ी सूरत हाल आहे जो जेके देहूं आहिनि उन्हनि खे अहिड़ो टोड़े मरोड़े रखियो वियो आहे जो हर माण्हू खे तक़रीबन 6 खां 8 किलोमीटर पंहिंजो ॻोठु छॾे वञी वोट ॾियणो पवंदो। ऐं उनखां अलावा जेके असल यूसीन जा नाला हुआ, जेके पुराणी नाला हुआ, जेके हितां जे मक़ामी चङनि माण्हुनि जे या ॿियनि जे नालनि ते नाला यूसीन नाला, उहे सभई जेके से यूनियन काउंसिलूं मिसाल छॾूं आहे। जीअं मिसाल दरिया खान सूहो आहे, हिते यूनियन काउंसिल सुजावल में अली बहर हुई, अहिड़े तरीक़े सां बनू आहे। इन्हनि सभिनि जा जेके असल पहिरीं वारा नाला हुआ उहे नाला तब्दील कया विया आहिनि ऐं उनजी सॼी जाग्राफी जेका सूरत हाल आहे उन सॼी खे जेको सो चेंज कयो वियो आहे। अहिड़ी सूरत हाल रखी वई आहे जो कंहिं माण्हू खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त आया हीअ तकबंदी छाजे लाइ कई वई आहे, छो कई वई आहे ऐं कीअं हिन तकबंदी ते माण्हू इलेक्शन करे सघंदा, या कीअं जेके माण्हू ॿाहिराड़ियुनि में वीचारा ॾूरानि इलाइक़नि में रहनि था उहो कीअं वञी वोट ॾेई सघंदा, या उमेदवार या उते जा इलाइक़े जा चङा माण्हू कीअं उन्हनि खे जेको आहे सो उन टाइम ते उन वोट जो हक़ इस्तेमालु कराईंदा, उहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे।
अच्छा ॿुधायो कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि कहिड़ियूं कहिड़ियूं यूनियन काउंसिल आहिनि जिते तकबंदी में फेरफार कई वई आहे? तक़रीबन असां तहलके सुजावल जे हवाले सां ॾिसूं त सभिनि 6 यूनियन काउंसिलूं असां वटि आहिनि पहिरीं जेके असुलु आहिनि। हाणे उन्हनि खे वधाए मुंहिंजे ख़्याल में 8 कयो वियो आहे, पर उन्हनि यूनियन काउंसिलनि खे अहिड़ो त माना उबतो कयो वियो आहे जो ख़बर कोन थी पए त जेका शइ सैदपुर में जेका अलीबेर यूनियन काउंसिल में हूंदी उहा टिपाए करे वरी जेका पुराणी ॼार यूनियन काउंसिल आहे उते उन देह खे रखियो वियो आहे, या जेका की पहिरीं ॼार यूनियन काउंसिल में हूंदी उनखे टिपाए करे उन देह खे 6 देहनि खे विच में छॾे 7 नंबर ते जेको आहे सो उनखे वरी किंजर में रखियो वियो आहे। अहिड़े हिसाब सां सॼे ज़िले जी जेका सूरत हाल आहे उनखे सॼे खे टोड़े टुकड़ा करे ऐं कंहिं बि हवाले सां जेको आहे सो क़ाबिल क़बूल तकबंदी न आहे। असां सिंध इलेक्शन चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं सिंध जे इलेक्शन कमिश्नर खां पुरज़ोर मुतालबो था करियूं त महिरबानी करे जल्द खां जल्द हिन इलेक्शन कमिश्नर जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे ऐं हिन सॼी जेको आहे सूरत हाल जो नोटिस वठी ऐं हिन जी बाक़ाइदे जेको सो जांच कराई वञे ऐं नए सर तकबंदी कयूं वञनि। अगरि ईअं न थियो त असां पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां हिन तकबंदी जे ख़िलाफ़ु मुकमल तौर ते प्रोटेस्ट कंदासीं, हड़तालूं बि कंदासीं, शटर बंदि हड़तालूं बि कंदासीं, एहतजाजी मुज़ाहिरा बि कंदासीं, हर क़िस्म जी असां कार्रवाई कंदासीं पंहिंजी। मुखालिफ़ दौर आहे पीपल पार्टी जी, हुन चवण आहे त पाकिस्तान पीपल पार्टी तकबंदियूं करायूं, तव्हां छा चवंदा? त हिन में ॻाल्हि में का सदाकत कोन्हे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जेकॾहिं तकबंदियूं कराया त यकीनन पाकिस्तान पीपल्स पार्टी हीअं तव्हांजे साम्हूं घोड़ा घोड़ा कोन करे आहे, रड़ियूं कोन करे आहे। ऐं इहा शइ अॼुकल्ह जदीद दौरु आहे, इहा शइ कंहिंखां बि लिखियलु कोन्हे त कंहिं तकबंदियूं करायूं कंहिं कोन करायूं। इहा शइ जॾहिं हिन जी शइ जी जांच थींदी त पाण ई वाज़िह थी वेंदी। अच्छा इहो ख़्यालु आहे त जेके तकबंदियूं जिन जेके फेरफार कई वई आहे या इलेक्शन खां पहिरीं वारी धांधली में शामिल आहे, तव्हां छा चवंदा? इन में त को शक कोन्हे, इहा त ॻाल्हि वाज़िह आहे त असां त पहिरीं मूं तव्हां सां ॻाल्हि कई त हीअ हिकिड़ो धांधली जो प्री प्लान हिकिड़ो जेको सो आहे प्लान आहे हिकिड़ो सिधो सऊं, ऐं इन में को शक कोन्हे त टाइम पोयां थोरो रहियो आहे ऐं हथु वठी हिन शइ खे जेको आहे सो ख़राबु कयो पियो वञे ऐं पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु हिकिड़ी साज़िश कई पई वञे। असां हिन जी सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत था करियूं। सजावल ज़िले में तकबंदी जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त मक़ामी पीपल पार्टी अॻवाननि सां आम ख़्यालु इहो आहे त सजावल ज़िले जे 4 तहलकनि में जेके तकबंदियूं थियूं आहिनि उन्हनि में वॾे पैमाने ते हेराफेरी कई वई आहे, जंहिंजे करे आम माण्हुनि खे नुक़सानु पहुचंदो। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़े क़िस्म जी फेरफार कई वई आहे रिकॉर्ड में? अदा सॼी कामूराशाही इहो कमु कयो आहे। असांखे पाण ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इहे फेरफार छो कई वई आहे, जॾहिं त इलेक्शन वेझो आहे, अॻु में कोन कई वई आहे। हींअर तव्हां खणी ॾिसो त किथे जा वोटर किथे, किथे जा वोटर किथे, एतिरो परे ॾुआण इलाइक़े में वेंदा, लाज़मी उन्हनि खे मुश्किलातूं थींदियूं। हींअर ज़रूरत छो पई, जॾहिं त इन खां अॻु में साल अॻु में सही हुयो। हींअर रिसेंटली तक़रीबन हिन DC जे अचण खां पोइ इहो कमु थियो आहे, जंहिंखे घोड़ा घोड़ा करे माशाल्लाह कल्ह हितां असां रवानो कयो आहे। ऐं असांखे इहा उमेदु आहे इलेक्शन कमीशन साहिब खां त हिन इलेक्शन कमीशन जेको असांजे ज़िले जो आहे इन ते कार्रवाई कंदो ऐं असांखे वरी तकबंदियूं जेके पुराणी असल हालति में आहिनि उन्हनि में असांखे करे ॾींदो। असां इहो ई मौक़िफ़ रखूं था, पीपल्स पार्टी इहो ई मौक़िफ़ रखे थी त तकबंदियुनि खे साॻी हालति में रखियो वञे। जेकॾहिं मुखालिफ़ चवनि था त भई असां न करायो आहे त पोइ कंहिं करायो आहे, आख़िर कंहिं त करायो हूंदो न, तॾहिं त इहो थियो आहे। बसि असांजी इहा ई अपील आहे, न त असां प्रोटेस्ट में वेंदासीं, हड़तालूं कंदासीं ऐं जेको प्रोटेस्ट थी सघे असां कंदासीं। कहिड़ा कहिड़ा तहलका आहिनि ऐं कहिड़ी यूनियन काउंसिल आहिनि जिन में फेरफार कई वई आहे? अदा तक़रीबन सभु थी कयूं वयूं आहिनि। जीअं दोस्त ॿुधायो त अलीबेर आहे, किंजर आहे, UC बन्नो आहे, उन असुलु नाला ई चेंज कया विया आहिनि। हाणे तव्हां ॾिसो न, बन्नो आहे या किंजर आहे, ॿेलो आहे, उन्हनि जा असुलु नाला ई चेंज कया विया आहिनि। नाला अॻु में तव्हां ॾिसो घणनि सालनि खां अचनि पिया, उहे नाला ई चेंज कया विया आहिनि। तव्हां उहो लिस्ट वठो, लिस्ट ॾिसो, उन में नाला ई चेंज आहिनि। आख़िर चेंज कई वई आहे न, कंहिंजे चवण ते कई वई आहे, छो कई वई आहे? पीपल पार्टी जो कहिड़ो स्टैंड हूंदो उन सूरत हाल में? बसि पीपल्स पार्टी जो इहो स्टैंड आहे, वापसि उनखे उन ई पोजीशन ते रखियो वञे, न त असां प्रोटेस्ट में वेंदासीं, हड़तालूं कराईंदासीं, शहर बंदि कराईंदासीं। असांजी जेका यूनियन काउंसिल ॼार आहे उहा देव अंगारे में रहंदो। असांजी देव अंगारो सैदपुर में लॻाई वई आहे ऐं सैदपुर जूं जेके पोलियूं आहिनि देयूं आहिनि से ॼार में लॻाई वयूं आहिनि। एॾी तकबंदी माना कई वई आहे, असीं हुन तकबंदियुनि खे रद्द था करियूं। केतिरो मुफ़ासिलो आहे सैदपुर में ॼार यूनियन काउंसिल में? 12 किलोमीटर। असांजी पहिरीं जॻह देवी सां यूनियन काउंसिल ॼार में हुई, हाणे जेका सैदपुर में थी आहे उहा 12 किलोमीटर असांखां परे आहे। तव्हां NCC में का शिकायत कई आहे? असां DCO वटि शिकायत कई हुई पर हुन जो को नोटिस न वरितो हुयो। असीं वज़ीर काइम मलिशा खां मुतालबो था करियूं त इहे जेके तकबंदियूं से रद्द कयूं वञनि। सजावल ज़िले में तकबंदी जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त मकाई माण्हू सां। तव्हां ॿुधायो कहिड़े क़िस्म जी तकबंदियुनि में फेरफार कई वई आहे? साईं इहे तकबंदियूं जेके थियूं आहिनि से अहिड़े तरीक़े सां थियूं आहिनि ॼण त सिजावल ज़िलो ई ग़ाइबु थी वियो। यूनियन काउंसिल जेके हुयूं अॻु में उहे सही हुयूं ऐं उहे बहाल कयूं आहिनि। जेके हींअर नयूं ठहियूं आहिनि उहे असीं रद्द था कयूं। ॿी ॻाल्हि इहा त ॿुढो टालपुर यूनियन काउंसिल ॼार में हिकिड़ो वॾो शहर आहे, मर्कज़ आहे
जंहिंमें 2 पोलिंगूं आहिनि, 1 2, हिकिड़ी शहर जी हिकिड़ी ॿाराड़ी जी। ऐं उनखे जेको तो उतां यूनियन काउंसिल ॼार मां कटे वरी किंजर में जेको घटि में घटि 20 किलोमीटर परे आहे। हाणे माण्हुनि खे त वोट ॾियण में तमामु ॾुखाई थींदी। माण्हू 5 महिलनि ते कोन था पुॼनि ऐं हे 20 महिलनि ते किथां ई वोट ॾींदा। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके यूनियन काउंसिलूं वधाऊं आहे उन में ॿुढो टालपुर थियणु खपे। यूनियन काउंसिल जो वॾो शहर आहे जंहिंमें दीवान सिटी बि आहे, वेझी माना दीवान शुगर मिल जेका आहे साबु उन सां लॻी। त इन जे करे जेको असीं चवंदासीं त इहे जेके तकबंदी थियूं आहिनि से नाजाइज़ थियूं आहिनि, इहे सही कोन्हे। इहे जेको कैंसिल कई वञनि ऐं पहिरियों की यूनियन काउंसिलूं बहाल कई वञनि। ऐं जेकॾहिं नयूं ठाहिनि था त पोइ उहे उन में ॿुढो बि ठाहिनि। मिर्ज़ोला गारी आहे उहो यूनियन काउंसिल थिए। अहिड़े नमूने सां असांजो मुतालबो आहे। असीं चऊं था त उहे बिल्कुलु नाइंसाफ़ी आहे। से तव्हां ॿुधायो सजाल में तकबंदियुनि में कहिड़े क़िस्म जी फेरफार कई आहे? साईं पहिरीं त सभ खां पहिरीं इहो चवंदो बिस्मिल्लाह रहमान रहीम। असां सिंध टीवी वारनि जा वॾा शुक्रगुज़ार आहियूं जेको पंहिंजो हणा वणा वॾो कमु बि करे इन प्रोग्राम में न पर हर प्रोग्राम में हुनखे ॾिसंदा आहियूं सिंध टीवी अॻियां हूंदी आहे। ऐं वधि में वधि ठटे ज़िले खां असां भाउ गुलाम हुसैन जा वॾा शुक्रगुज़ार आहियूं जेको हणा वणा पंहिंजी तकलीफ़ ॾेई इहा असां ग़रीबनि जी ॻाल्हि मीडिया में पाकिस्तान सुधी पुॼाए थो। इहा महिरबानी। ऐं जेको तो तकबंदियूं त हाणे एतिरे क़दुरु बिगाड़ियूं वियूं आहिनि। ऐं मलिक मोहम्मद सिद्दीक़ मला क़ौम मला हितां जे तरफ़ां ॻाल्हायां थो ऐं पंहिंजे मला जे तरफ़ां ॻाल्हायां थो। असांजूं तकबंदियूं एतिरियूं बिगड़ियूं वियूं आहिनि जो असांजा वोट आहिनि उहो जेकॾहिं 5 वार्ड जो आहे त 11 वार्ड में आहे। ऐं असांजो मला महलो आहे उन में असांखे त ख़बर कोन्हे जेको तो हिकिड़ो को घर आहे त भाई फलाणो हीउ वोट फलाणे महले में दाख़िल आहे फलाणे महले में दाख़िल आहे। महिरबानी करे असांजो मलान जा जेका वार्ड आहिनि जेको मलान जा पाड़ा आहिनि त उन्हनि खे नालो मलान जो ॾिनो वञे। ऐं जेकियूं तकबंदियूं असीं हिनखे रजिस्टर था करियूं इन तकबंदियुनि मां असीं मुतमिन ई कोन आहियूं। ऐं असीं चवंदा महिरबानी करे जिते पहिरीं हुई जेका सूरत हाल पहिरीं हुई उनखे बहाल करियो। ऐं इहो जेको तो असीं पूरी पाकिस्तान खे ॿुधाइणु चाहियूं था त असांखे महिरबानी करे बराए महिरबानी उन्हनि खे ई बहाल करियो जेको पहिरीं हुयूं। ज़िले सजाल में ताज़ो थियल तकबंदी जे हवाले सां ॻाल्हि ॿ कंदासीं। मक़ामी सियासी ऐं पीपल पार्टी अॻुवाण से तव्हां ॿुधायो त कहिड़े क़िस्म जी फेरफार कई तव्हां इलाइक़नि में? साईं असां वटि जेको आहे उहो तक़रीबन हिते जेको आहे ज़िले जी सॼी सूरत हाल जेकी आहे उहो जाग्राफ़ी जे हवाले सां बिगाड़ी वई आहे। असां चऊं था त तकबंदियुनि में जेको आहे वाधारो कयो आहे यूनियन काउंसिल में उहो थियणु खपे। पर जंहिं नमूने सां हिननि कयो आहे उन्हनि जा कहिड़ा मक़सद आहिनि कंहिं सियासी माण्हुनि जे जेको आहे त मिसाल 2 देऊं हिकिड़े साइड खां खणी विच में हिकिड़ी यूनियन काउंसिल वरी 2 जेको ॿी यूनियन काउंसिल में इन नमूने सां जेको आहे उहा ज़्यादती आहे हिते माण्हुनि सां उहा न थियणु खपे। तकबंदियूं करणु खपनि। उते सिविल सोसाइटी जा माण्हू जेके एरिया जा आहिनि सियासी जमातनि जा आहिनि उन्हनि खां तजवीज़ूं वठी उन्हनि सां सलाह मशवरे सां जेको करणु खपे त जीअं कंहिंखे बि तकलीफ़ न थिए जेको जाइज़ नमूने सां हुजे उन हिसाब सां थियणु खपे। हिते ईअं कोन्ह थियो आहे। हिते जेको आहे उहो कंहिं ख़ासि माण्हुनि जे चवण ते जेको आहे उहो जिते जिते माना एॾी ज़्यादती थी आहे जे विच में तव्हां सम्झो त हिकिड़ी यूनियन काउंसिल सिजावल आहे उनखे सिजावल खे छॾे तव्हां वरी वेंदा त उनजे ॾखण साइड खां सईदपुर त वरी उनजे जेको आहे उत्तर साइड खां सईदपुर माना विच में हिकिड़ी यूनियन काउंसिल अची वई त कुझु देऊं वरी ॿी यूनियन काउंसिल जूं इन नमूने सां जेको आहे बठोरे में बि उहा सूरत हाल आहे। जाती शाहबंदर जेको आहे सॼे ज़िले में उहा सूरत हाल आहे। पुराणा तारीख़ी जेके नाला आहिनि उहे ई विसारिया विया आहिनि। यूनियन काउंसिलूं ठहनि थियूं ठीकु आहे उन ते कंहिंखे एतिराज़ु न आहे पर तव्हां नयूं यूनियन काउंसिलूं ठाहियो था उन्हनि जा भले तव्हां नवां नाला रखो पर जेके पुराणा यूनियन काउंसिलूं पुराणियूं आहिनि उन्हनि जा नाला जेके से उन्हनि खे अलाए कहिड़े बुनियादनि ते कंहिंजे चवण ते जेको आहे सो उन्हनि जा नाला ई निशानी मिटाए छॾियो आहे। रिकॉर्डनि में शनाख़ती कार्डनि में हर लिहाज़ खां यूनियन काउंसिल मिसाल तौरु दरिया खान सूह आहे बनू आहे अली बैर आहे। हाणे उहे यूनियन काउंसिलूं ई ख़तमु कयूं वेंदो उहे देऊं कंहिं न कंहिं त यूनियन काउंसिल में वञो तव्हां उन्हनि जो ई नालो उहो हुजणु खपे। ईअं न आहे त तव्हां रूबरू जेको तव्हां त उन नमूने सां असीं चऊं था उहे यूनियन काउंसिलूं जेके पुराणा नाला आहिनि उहे बहाल कया वञनि। ऐं जेके नयूं तकबंदियूं जेके थियूं आहिनि यूनियन काउंसिलूं ठहियूं आहिनि त उहे उते जे सिविल सोसाइटी ऐं सियासी माण्हू जेके उन्हनि एरियनि में रहनि था सभिनी जमातनि जा उन्हनि सभिनि खां जेको आहे सो मशवरा वठी पोइ कयूं वञनि त उन ते एतिराज़ु न आहे। बाक़ी हिन वक़्तु जेकी थी वई आहे उहा इलाही ग़लति थी आहे जंहिंजे लाइ जेको आहे उहो असां पंहिंजे जेके पार्टीअ वारा आहियूं उते लोकल यूनियन काउंसिलनि में रहूं था उहे पंहिंजे हिसाब सां जीअं उन्हनि जो अपीलनि जो टाइम आहे तीअं असां अपीलूं करे उन्हनि जे ख़िलाफ़ु कोर्टनि में वेंदासीं। इलेक्शन कमीशन वटि जेको उन्हनि जो तरीक़ेकार आहे उहो कंदासीं। इहो असांखे मंज़ूरु न आहे।
ज़िले में केतिरा तहलका आहिनि ऐं केतिरी यूनियन काउंसिल में फेरफार थी आहे? तक़रीबन 4 तहलका आहिनि उन्हनि में जेको आहे मुख़्तलिफ़ नमूननि ते कयो वियो आहिनि। जीअं बठोरे में 8 यूनियन काउंसिल हुयूं त उते हाणे 12 कयूं वयूं आहिनि। सिजावल में जेके आहे उहो अॻु में 5 हुयूं त उते हाणे 9 कयूं वयूं आहिनि या 13 आहिनि मुंहिंजे सम्झण में। हाणे जेको नयूं ठहियूं आहिनि त उन में शायदि ईअं आहे त इन नमूने सां जाती शाहबंदर जेको आहे उन सभिनि में ईअं वधाऊं आहे यूनियन काउंसिलूं, पर वधाइनि भले उन्हनि ते कोई एतिराज़ न आहे, पर उन्हनि खे तरीक़ेकार सां वधाइनि न, इन नमूने सां न वधाइनि सियासी बुनियादनि ते या कंहिंजे ॿिए जे मक़सद सां। त माना माण्हू हाणे हिकिड़ो 6 किलोमीटर पंधु करे यूनियन काउंसिल जो हेडक्वार्टर जेको आहे उहो जिते वेठो आहे माण्हू, उनजी देह अञा हिकिड़ी ॿी यूनियन काउंसिल में हली वई आहे, त उते वरी जेको वञी कमु इन नमूने सां जेको न करणु या हिकिड़ी यूनियन काउंसिल क्रॉस करे उहा साॻी यूनियन काउंसिल वरी 2 देहूं उनजी वरी ॿिए पासे, त इहो जेको आहे उहो ग़लति आहे। इन सां माण्हुनि खे तकलीफ़ थींदी, इहो जेको न थियणु खपे। आम रहियो आहे त पाकिस्तान पीपल पार्टी तकबंदी जो प्रपोजल आहे उनमें तजवीज़ ॾियण में शामिल आहे? न, उन में तव्हां असांजे पीपल्स पार्टी जी ज़िले क़यादत खां पुछंदा त मुंहिंजे सम्झण में उहे बि तव्हांखे इहो ई ॿुधाईंदा त असां खां तजवीज़ कोन वरितियूं वयूं आहिनि। पहिरीं जेको आहे उहो हुननि मां जेको आहे सभिनी जमातनि खे एतमाद में वरितो पिए, पर हाणे जेको थियो आहे उन में असांजे ज़िले सदर खां बि असां पुछा कईसीं त हू चए थो असांजो हिन में काई राय शामिल न आहे, असां खां कोन पुछियो वियो आहे। सिजावल ज़िले में तकबंदी जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त मक़ामी आबादगार बोर्ड जे सदर साईं गनी सोमरे सां सही त ॿुधायो त हीअ जेके तकबंदियूं थियूं आहिनि त मक़ामी तौर ते जेके आम जेके माण्हुनि कहिड़े क़िस्म नुक़सानु पइजंदो? साईं, आम माण्हुनि खे इन तकबंदियुनि सां वॾी तकलीफ़ थींदी, छाजे करे जे पुराणी तकबंदियूं तमामु ख़तमु करे जेके मतिलबु त पुराणियूं तकबंदियूं उन हिसाब सां उहे बिल्कुलु ख़तमु कयूं आहिनि, उन्हनि जा नाला बि ख़तमु कया विया आहिनि। तंहिंखां सवाइ हिकिड़ी देह खे जेको आहे 12 15 किलोमीटर ॿी परे वारी देह सां जोड़ियो वियो आहे। त असांजो इलेक्शन कमीशन खां मुतालबो आहे त जेको पुराणी मतिलबु त तकबंदी आहे उनखे वापसि बहाल कयो वञे ऐं उन में जेकॾहिं यूनियन काउंसिलूं वधनि थियूं त उन्हनि खे बि जेको आहे सो हिते जे मक़ामी माण्हुनि सां मुशावरत करे नयूं तकबंदियूं कयूं वञनि त उन सां फ़ाइदो थींदो ऐं हींअर जेका तकबंदी कई वई आहे उनखे जेको आहे ख़तमु करे दोबारा उनजो प्रपोज़ल वरितो वञे। महिरबानी। इलाइक़नि जिते तकबंदी में फेरफार कई वई आहे? साईं, पूरे ज़िले जी तकबंदी जेका आहे सा अहिड़े नमूने सां कई वई आहे। पुराणियूं कंहिं बि यूनियन काउंसिल जो तक़रीबन मुंहिंजे जेका मालूमात आहे त मतिलबु त नालो बरक़रार कोन रखियो वियो आहे। सभिनी ज़िले जे यूनियन काउंसिलनि जा नाला ई ख़तमु कया विया आहिनि ऐं असांखे मुंहिंजी पंहिंजी यूनियन जी काउंसिल जो तव्हांखे आउं मिसाल ॾियां त असांजी यूनियन काउंसिल ॼार आहे, उनखे ख़तमु करे उन मां जेको आहे सो ॿी यूनियन काउंसिल आबाद ठाही वई आहे, जंहिंखे हितां खां जेकॾहिं मतिलबु आबाद दे असांजे ॻोठ खां जीअं शुरू थिए थी वञी उनखे दड़े सां लॻायो वियो आहे ऐं असांजी यूनियन जेका यूनियन काउंसिल में ॼार हुई पहिरीं जंहिंमें असांजी देह वंगारो हुई उनखे हींअर सैदपुर सां गॾियो वियो आहे जेका असांखां 15 किलोमीटर परे आहे। त असीं इहो मुतालबो था करियूं त पुराणी तकबंदियुनि खे बहाल कयो वञे ऐं यूनियन काउंसिलूं जेकॾहिं वधनि थियूं त उन्हनि खे पासे वारी देहनि सां जोड़ियो वञे त पंहिंजे मुताबिक़ या जीअं बि सहूलियत थिए उन हिसाब सां। जी, सिजावल ज़िले में तकबंदी जे हवाले खां मुखालिफ़ दर्जो इल्ज़ाम आहे त पाकिस्तान पीपल पार्टी पारां तकबंदी में फेरफार कई वई आहे। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान पीपल पार्टी जे ज़िली सदर अरवा वज़ीर मेंबर सां। सही त ॿुधायो त कहिड़े नोए जी तकबंदियुनि में फेरफार कई वई आहे तव्हांजे ख़्याल में त इहो प्रपोज़ल छो साम्हूं आयो? साईं, ॾाढो सुठो जो सिंध टीवी हे तमामु हिकिड़ो अहम ऐं नाज़ुक मसइलो आहे आवाम जो, जंहिंखे खणी थी आई आहे मीडिया ते ऐं असांजी नुमाइंदगी थी करे। असां हिन शइ ते एतिराज़ कया आहिनि। असुल में डिलिमिटेशन जेका आहे उहा मौजूदा पॉपुलेशन मुताबिक़ 9,000 खां वठी 15,000 ताईं हिकिड़ी यूसी ठाहिणी आहे ऐं उहे प्रोपोज़ल जेके ॾियण जो या ठाहिण जो अख़्तियार जेको आहे सो असिस्टेंट डिलिमिटेशन ऑफिसर जेको असिस्टेंट कमिश्नर आहिनि उन्हनि जा आहिनि। उन्हनि जेके प्रोपोज़ल ॾिना उहे हिकिड़ी जाइ ते रधी टोकरी में रखी इलेक्शन ऑफिसर पंहिंजा प्रोपोज़ल ठाहे ऐं असांजा तारीख़ी माॻ जीअं दरिया खां सो यूनियन काउंसिल आहे त उनखे 3 हिसनि में विराए छॾियईं। जीअं यूनियन काउंसिल बनू आहे उनजो नालो ई ख़तमु करे छॾियईं। जीअं यूनियन काउंसिल लाइकपुर आहे त उनजो नालो ई ख़तमु करे छॾियईं। केॾा मोह मरे में केॾा हटंदो अलायार, हिकिड़ी देह हिकिड़े हंधि ते, ॿी देह ॿिए हंधि ते, टी देह टे हंधि ते। असांखे हिन में लॻे थो त मुखालिफ़ धुर नून लीग खां हिन वॾी का रक़म वठी ऐं इलेक्शन ऑफिसर सिजावल जे पूरे ज़िले में रुगो बटोरे तहलके में न, बटोरो सिजावल जाती शाहबंदर में हुन मुखालिफ़ धुर जे मनपसंदि तकबंदियूं ठाहियूं आहिनि, जंहिंमें जेकॾहिं ॾिठो वञे त आउं यूनियन काउंसिल दड़े हिकिड़े जो मिसाल थो ॾियां त दे गहकी बचल गुगे मां कढी वई आहे
दे खानपुर लाइकपुर यूनियन काउंसिल पुराणी में कढी वही है, दे दड़ो पुराणी यूनियन काउंसिल कांदड़ा में कढी वही है। पुराणी यूनियन कांदड़ा ख़त्म, बने जी यूनियन काउंसिल जो नालो ख़त्म। बनू तारीख़ी शहर है ऐं अज़ीम माण्हुनि जो शहर है। दरिया हुनखे 3 भेरा जेको सो पंहिंजे पेट में हवाले करे वियो आहे। हाणे 4थे भेरे ॿाहिरि बनू आहे, उनजो नालो मेसारे हुननि उते टिको यूनियन काउंसिल जो नालो रखी छॾियो आहे। त हाणे इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से सभु एतिराज़ जोॻियूं आहिनि। असीं चाहियूं था त असिस्टेंट डिलिमिटेशन ऑफिसर जेके ठाहिया आहिनि तक, उन्हनि तकनि ते भले ऑब्जेक्शन घुराया वञनि, पोइ कंहिंखे बि ऑब्जेक्शन न त अची ठाहे, पर इलेक्शन ऑफिसर दूर थी उन्हनि खे हिकिड़े पासे उछलाए ऐं हाणे हू प्रेशरलाइज़ पियो करे, छाकाणि डेट वधी वई आहे 2 तारीख़ ताईं, त हू प्रेशरलाइज़ पियो करे असिस्टेंट कमिश्नरनि खे त तव्हां हिन नक्शे ते सही करे ॾियो मूंखे। उहे प्रोपोज़ल हुनखे कंहिं सियासी धुर खां मिलिया आहिनि जिन ते हू अमली जाम पहिराए पियो। मुखालिफ़ दल जो इल्ज़ाम आहे त इहे जेको फेरफार कई वई आहे या इलेक्शन खां पहिरीं धांधली जो सो आहे, तव्हां छा चवंदा? साईं आउं चवां थो त ही नून लीग वारनि जेको सो ही धांधली इलेक्शन हेतिरा सारा तकनि में फेरफार कराइण वारी इहा खुली धांधली आहे। असां हिनखे बिल्कुलु चैलेंज बि कंदासीं, असां हिनखे कतई क़बूल कोन कंदासीं। जेके इहे तकबंदियूं ठहियूं आहिनि, तकबंदियूं हमेशह रेवेन्यू डिपार्टमेंट नक्शा ठाहींदी आहे, असिस्टेंट कमिश्नर थ्रू मुख़्तियार कारे ठाहींदा आहिनि। इलेक्शन ऑफिसर खे कहिड़ी फील्ड जी ख़बर, उनखे कहिड़ी ख़बर त हीअ देह किथे आहे, हीअ देह किथे आहे। पर हुन उहे वटि हिकिड़ा टाइप थियल रखी हुयूं देहूं, उहे जेके उन्हनि खे उन हथ में ॾिनियूं त तव्हां हिन ते मूंखे ठाहे ॾियो, हे आवाज़ूं रदनि। ऐं असल में हमेशह थींदो इहो आहे, सिलसिलो आहे, क़ानून आहे त असिस्टेंट डिलिमिटेशन ऑफिसर जेके ठाहे ॾिनियूं आहिनि उन ते मुक़ररु डेट खां पोइ उनखे एतिराज़ घुराइणा आहिनि। उन्हनि एतिराज़नि खां पोइ जेको जस्टिस हुजे उहो करिणो आहे। पर असां हिन खे धुर था सम्झूं, असीं सम्झूं था त हीउ जेको सो विकामल इलेक्शन ऑफिसर आहे ऐं नून लीग जे अॻुवाणनि वटि ऐं हिन ॻरी रक़म वठी जेको असांजे लाइ जेके मसाइल पैदा कया आहिनि, इन करे ऐं मथी चीफ इलेक्शन कमिश्नर साहिबु तमामु ईमानदार ऐं सुठो अफ़सर आहे, उनखां ऐं सिंध जे इलेक्शन कमिश्नर खां मुतालबो थो करियां त हिन खे हितां इन ॻाल्हि जो एक्शन खयो वञे त हिन छो पंहिंजे तरफ़ां जेको हुन में के रदो बदल या का ॻाल्हि कई आहे। ॿुधायो त जेको शिराज़ी ग्रुप पर इल्ज़ाम आया विया आहिनि त सिंधियुनि हामियुनि खे गिरफ़्तार कराए वञे इलेक्शन खां पहिरीं, तव्हां छा चवंदा? साईं हिकिड़ो माण्हू गिरफ़्तार कोन थियो आहे। असां इंतकाम वरितो ई कोन्हे, कॾहिं कोन वरितो। असांजी सियासत इंतकाम ते यकीनी कोन थी रखे। मूं वटि त केतिरा माण्हू ईंदा आहिनि, ऐं चवंदो शफ़क़त शाह पाण इन ॻाल्हि जो शायदि हूंदो त केतिरा संदसि पार्टी या ग्रुप जा माण्हू मूं वटि ईंदा आहिनि ऐं मूं कॾहिं इंतकाम कोन वरितो आहे। मूं उन्हनि खे रिलीफ़ ॾियारियो आहे। मूं उन्हनि खे इन हिसाब सां त कॾहिं बि उनजे ॻोठ ते पुलिस कोन मोकिली आहे, कॾहिं कंहिं ते कूड़ो केस कोन करायो आहे। हालांकि असां ते केस बि मड़िया उनजे दौर में, हिन दौर में बि असां ते कोर्टुनि जे ज़रिए केस थिया, पर असां हुननि ते हिकिड़ो बि केस दाख़िल कोन करायो, न को असीं केस कराईंदासीं। ऐं इहा ॻाल्हि जी मज़म्मत थो करे या प्रोपेगेंडा पीपल्स पार्टी हुकूमत जे ख़िलाफ़ु इहा हरूभरू हिकिड़ी साज़िश तहत जेको पीपल्स पार्टी हुकूमत खे बदनाम करण जी कोशिशि कई थी वञे, पंहिंजे लाइ ग्राउंड ऐं मैदान साफ़ु करण लाइ। असां कंहिंखां इंतकाम कोन वरितो आहे। लोकल बॉडी इलेक्शन जे हवाले खां छा तयारी आहे? असांजी मुकमल तयारी आहे। असां पहिरीं मरहले में त चाहियूं था जेके तकबंदियूं असिस्टेंट डिलिमिटेशन ऑफिसर ठाहियूं आहिनि उन्हनि ते अमल थिए ऐं उहे ई पुराणियूं जेके तकबंदियूं आहिनि उहे जेके से अचनि त इंशा ताला असांजी दे लेवल ते तंज़ीम आहे, पार्टी आहे, असां सभु हिकु पेज ते आहियूं, हिकु प्लेटफॉर्म ते आहियूं। असीं रुॻो सिजाल ज़िलो न, पर सिजाल ऐं ठठे ज़िले ॿिन्ही में इंशा ताला असीं फस्ट क्लास नमूने सां सुठे नमूने सां अक्सर सां खटंदासीं ऐं इलेक्शन जी ज़ोरदार तयारी असांजी आहे। ज़िले सजाल में ताज़ो थियल तकबंदी जे हवाले खां असां ॻाल्हि ॿ कंदासीं। पाकिस्तान पीपल पार्टी शहीद भुट्टो ग्रुप जे सीनियर अॻुवान सेंट्रल कमेटी जे मेंबर यूनुस बान सां तव्हां ॿुधायो त जेके ताज़ो सिजावल ज़िले में तकबंदियूं थियूं आहिनि उन जे हवाले खां छा आवाम खां का राय वरिती वई ऐं हीअ जेके तकबंदी जे हवाले खां तव्हां ॿुधायो त कहिड़े क़िस्म जो नुक़सानु थींदो? असल में हिन मौजूदा जेकी पीपल्स पार्टी गवर्नमेंट आहे सो आवाम खे कंहिं क़िस्म जी राय नथी वठे। अवामी हुकूमत सलाहियती अवाम जे वोट ते आहिनि
पर राय नथी वठे, डिक्टेटरशिप लॻी पिया। हे जेके तकबंदियूं थियूं वॾेरनि जे चवण ते पीपल्स पार्टी पंहिंजे मफ़ादनि में आणण जे लाइ अहिड़े क़िस्म जूं जेकियूं आहिनि सो तकबंदियूं कयूं जेके आवाम क़बूल कोन। असीं चाहियूं था त तकबंदियूं आवाम जी मर्ज़ी सां थियणु घुरिजनि। अॻे जहिड़ियूं तकबंदियूं उन्हनि खे नज़र में रखी करे माण्हुनि खे सवरत लाइ सही नमूने सां जेको तकबंदी थींदियूं त आवाम ख़ुशि थींदो, वरना आवाम एतिराज़ कंदो। आवामी गवर्नमेंट आहे, आवाम जी का बि सहूलियत कोन थी करे, हर तरीक़े से आवाम खे निगलेक्ट कयो थो, आवाम जी कंहिं क़िस्म जी पोइवारी नथी थिए। वोट वठी बादशाही कनि था, करप्शन कनि था ऐं कंहिं बि क़िस्म जी आवाम जी सहूलियत। असांजो ज़िलो त ज़रूरु थियो आहे सुजावल, पर उन में असांखे आवाम खां राय नथी वरिती वञे। आवामी हुकूमत से आवाम राय आवाम वीचारो बेयारो मददगार आहे, आवाम खे कंहिं बि क़िस्म जी अहमियत कोन थी ॾिनी वञे। आम राय इहो आहे त हीअ जेका तकबंदियूं आहिनि इहे इलेक्शन खां अॻुवाट जेका धांधली आहे उनजो सो आहिनि, तव्हां छा चवंदा? बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे। हू पंहिंजे खटण लाइ इहे तरीक़ा हिननि अपनाया आहिनि त कंहिं जीअं असीं खटींदियूं सुर्गु जो हिन जी गुज़िरियल 5-7 साल में कारकर्दगी न रही आहे, आवाम परेशान आहे। हाणे माण्हुनि खे जेको आहे सो बेवकूफ़ बणाइण इहो ॾिसंदो बाबा बिलावल ज़रदारी अची वियो आहे, तंहिंजे करे हू जेको सो ईंदो बसि आसमान अची लही हेठि ईंदो, त अहिड़ी क़िस्म जी का ॻोल्हे। माण्हू ॾिसनि था उनजी कारकर्दगी करप्शन खे ऐं अहमियत खे, त इहे कमु मुश्किल आहे अचनि। हे घणी कहिड़ा ख़्वाब माण्हुनि खे ॾेखारनि, माण्हुनि खे इलाही हिननि ख़्वाब ॾेखारनि, पर मुश्किल आहे। ऐं इहा धांधली बिल्कुलु ॾेखारे ऐं पाकिस्तान लेवल ते ॾेखारनि था। पर पीपल्स पार्टी जेको आहे सो पीपल्स पार्टी ज़रदारी जो क़िलो आहे, उहा इहा साबित नाकाम थींदी। पाकिस्तान पीपल पार्टी जे हवाले खां मक़ामी माण्हुनि जो मौक़ुफ़ आहे त हीअ जेके ताज़ो तकबंदियूं करायूं आहिनि उनमें पाकिस्तान पीपल पार्टी जो वॾो किरदारु आहे। अचो त ॻाल्हि ॿोल करियूं था पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे MN अयाशा शिराजी सां, ऐं ॾिसूं था छा थो चए। सेंट्री जे प्रोग्राम ब्यूरो टाइम में तव्हां ॾिठो त सजावल जे माण्हुनि सजावल में इलेक्शन जे हवाले खां थियल तकबंदियुनि जे हवाले कहिड़े क़िस्म जो मौक़ुफ़ ॾिनो। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिते पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे MN अयाशा शिराजी सां। से तव्हां ॿुधायो त जेके सजावल में जेके तकबंदियूं थियूं आहिनि उन जे हवाले में तव्हां छा रहियो आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सिजावल या ठटे में जेके तकबंदियूं थियूं आहिनि त उन्हनि ते बिल्कुलु असांखे एतिराज़ आहे। असां चाहियूं था त पुराणियूं जेके तकबंदियूं हुयूं उन्हनि ते जेको आहे सो इलेक्शन थिए। ऐं छो जो हीअ तकबंदी जॾहिं इलेक्शन कमीशन जो बि हिकिड़ो लेटर आहे त भई सभिनी सियासी पार्टियुनि खे गॾु विहारे तकबंदियुनि ते जेको मुशावरत कई वञे। हिन में कंहिंखे बि न विहारियो वियो आहे, असांखे सॾु बि न कयो वियो आहे त भई तव्हां अचो तकबंदियुनि जी मीटिंग आहे। हुकूमत दुरजा जेके आहिनि सिंध हुकूमत जे पीपल्स पार्टी जा माण्हू उन्हनि खे विहारे उन्हनि जी मर्ज़ियुनि सां जेके तकबंदियूं कयूं आहिनि बिल्कुलु असांखे उन्हनि ते एतिराज़ आहे। ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु असां कोर्ट में बि विया आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला असांखे जल्दी अलाह कंदो उन में कोर्ट मां जेको आहे मिली वेंदो, असांजे हक़ में फ़ैसिलो ईंदो। छो जो ग़लति तकबंदियूं थियूं आहिनि ऐं बिल्कुलु असांखे हिन ते एतिराज़ आहे। असां चाहियूं था या त पुराणियूं तकबंदियूं हुजनि या सभिनी खे विहारे सभिनी पार्टियुनि खे मुशावरत सां जेको तकबंदियूं कयूं वञनि। कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि ऐं कहिड़ी यूनियन काउंसिल जिन जूं तकबंदियुनि में फेरफार कई वई आहे? तक़रीबन सॼे हुन सिजावल में तक़रीबन सभिनी तकबंदियुनि में जेको फेरफार कई वई आहे, ख़ासि करे सिजावल ऐं बठोरे में तकबंदियुनि में जेको ग़लति तकबंदियूं कयूं वयूं ऐं असांखे बिल्कुलु हुननि ते एतिराज़ आहे। असां हुनजे ख़िलाफ़ु कोर्ट में विया आहियूं, इलेक्शन कमीशन में वेंदासीं, असां एतिराज़ बि दाख़िल कया आहिनि त भई जेको इहे तकबंदियूं ग़लति थियूं आहिनि या त पुराणियूं तकबंदियूं कयूं या सभिनी जे मुशावरत सां थियनि। ईअं न आहे त भई हिकिड़ी मन मस्ती हुजे त सिर्फ़ु हुकूमत जे माण्हू जेके आहिनि पीपल्स पार्टी जा ऐं DC उन्हनि जी मर्ज़ी सां वही जेके तकबंदियूं कयूं आहिनि ऐं उहा शइ असां क़बूल न कंदासीं। असां हुनजे ख़िलाफ़ु जेतिरो बि थी सघियो असां इंशाअल्लाह हुनजे ख़िलाफ़ु आवाज़ उथारींदासीं। सरकार वटि को मौक़ुफ़ रखियो आहे? असां हिन जे सिलसिले में असां उहो ई मूं चयो त असां इलेक्शन कमीशन खे बि एप्लीकेशन ॾिनियूं ऐं असां जेको आहे पंहिंजो हाई कोर्ट में विया आहियूं त भई ग़लति तकबंदियूं थियूं आहिनि। छो जो हिन वक़्तु त हाणे सरकार केॾांहुं वञूं, इंसाफ़ सिर्फ़ु कोर्टुनि मां ई उमेदु आहे ऐं इंशाअल्लाह ताला उमेदु आहे त हाई कोर्ट मां जेको असांखे इंसाफ़ मिलंदो। ज़िले सजावल में थियण तकबंदियुनि जे हवाले खां न फ़क़ति पीपल पार्टी पर हज़ब इख़्तिलाफ़ जे जेके MN MP आहिनि उनखे खोड़ सारा तहफ़्ज़ात आहिनि। असां त मकाई माण्हू सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। फिर त ॿुधायो त तकबंदी जे करे कहिड़े क़िस्म नुक़सान पहुचो सजावल में? तकबंदी जो साईं असांखे ख़बर आहे त हेसि ताईं का बि अवामी राय न वरिती वई आहे, अवाम खां पुछियो कोन वियो आहे। हुननि पंहिंजी मर्ज़ी सां तक ठाहिया आहिनि जंहिंजे लाइ असां अॻे बि उनखे नामंज़ूरु कयो आहे, हींअर बि असीं उनखे रद्द था करियूं। अवाम खे दर बदर परेशान करण जे लाइ हुननि जेके असां पोलिंग जेके स्टेशन पोलिंग ठाहियूं आहिनि उहे पोलिंगनि में माण्हुनि जा अधु नाला हिते आहिनि त अधु अलाए किथे आहिनि ख़बर ई कोन थी पए। केतिरा ई माण्हू वीचारा वोट ॾियण खां सवाइ रहिजी था वञनि। असां इहो चाहींदासीं त हुनखे रद्द करे न सर अवामी राय सां
ये तकबंदियूं ठाहियूं हुयूं। सजावल जी तकबंदी जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त मक़ामी समाजी अॻुवान ऐं सीनियर सहाफ़ी गफ़ूर पलेपुर सां तव्हां ॿुधायो जेके ताज़ियूं नयूं तकबंदियूं थियूं आहिनि उनजे करे कहिड़े क़िस्म जो माण्हू आम माण्हू ते असरु पवंदो? जेकी मौजूदा सूरत हाल जेकी हले पई ऐं पाकिस्तान जे लेवल ते जेकी तब्दीली हले पई ऐं इन मां ॾिठो इहो वञे थो त का प्लानिंग त आहे ई कान। ऐं इलेक्शन थींदी आहे या के जेकी इलेक्शन पंहिंजी जेकी कमीशन ठाहे करे ज़िले लेवल ते ठाहींदा त वधीक सुठो आहे। उन में सियासी जमायतनि खे आम मौजूद शहरीनि खे जेके पंहिंजो मीडिया जे दोस्तनि खे शामिलु करे जेकॾहिं इन खे राया वरिता वञनि त वधीक बहितर आहे। हिन में इहो थियो आहे त जेकी हिकु तालके जो दंग वरी ॿिए दंग खे गॾियो वियो आहे। हाणे उन्हनि जो अॻियां हली करे वोटनि जी ॾाढी ॾुखाई थींदी। असां वटि सदाईं इहो रहियो आहे त जेकी हींअर तव्हां KPK जो मिसाल ॾिसो उते धांधली जो लॻो वियो आहे या उन मिसाल केतिरियूं ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि त उन जो सबबु इहो आहे त उते प्लानिंग कोन्हे ऐं इलेक्शन कमीशन पंहिंजो पाण खे गैर जानब दर्शाए ॾिए थी। पर असीं चऊं था त इन में गैर जानब कोन्हे, इहा हिकिड़ी दॿ फूस जो जेको अमल थींदो आहे ऐं हथ ठोकी जेकी चइजे उहो करे अमल जेको कयो आहे। बाक़ी उन में का बि अहिड़ी का जेको चइजे सिस्टम तहत जेको कजे या प्री प्लानिंग तहत कजे उहो कोन कयो वियो आहे। ऐं हिते जे सिजावली सूरत हाल तव्हांखे ॿुधाईंदो असांजूं काफ़ी देहूं आहिनि जेके मिसप्लेस करे जी चइजनि, हालांकि आहिनि पर उनजी मिसप्लेस इहा त उन जॻह ॿिए पासे हाणे केतिरा किलोमीटरनि ते जेको उन खे कयो वियो आहे यूसियूं टोड़े करे जेको वही वियो आहे। हालांकि पुराणी जेकी ठहियल यूसियूं हुयूं ॾाढी बहितर सिस्टम। आम राय आहे त हीअ जेके तकबंदी में फेरफार कई विया उहो इलेक्शन खां पहिरीं वारी धांधली जो हिसो आहे, तव्हां छा चवंदा? इन में धांधली जो हिसो जेतिरे क़दुरु चइजे थो उहो पंहिंजी जॻह ते, पर जेकॾहिं उन धांधली खे सियासी जमात खे शामिलु कयो वञे हा त धांधली चइजे। पर हिन में कंहिं सियासी जमात खां को रायो न वठियो आहे, न को उन जी मीटिंग थी आहे, न गॾिजाणी थी आहे। हीअ त उन्हनि जी सम्झो त ऑफिसरनि पाण में जेके ॿाहिरियां ऑफिसर को अचे थो उनखे कहिड़ी ख़बर सिजावल जी छा सूरत हाल आहे। ऐं उन पंहिंजे वही ऑफिसर पंहिंजे हक़ वठी वही लिस्ट ठाहे करे उन दहनि जा वही दंग कढी ॾेई छॾिया आहिनि। त में मुंहिंजे ख़्याल में धांधली न चइबी, इहा हिकिड़ी गैर ज़िम्मेवारी चइजे त उहो वधीक बहितर आहे। लेकिन सजावल ज़िले में ताज़ो थियण तकबंदी जे हवाले खां मकाई माण्हुनि खे ऐं न फ़क़ति मकाई माण्हुनि खे पर सियासी माण्हुनि खे पिणु खोड़ सारा तहफ़ात आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त तकबंदियुनि खे हतमी शिकिल वठण खां पहिरीं आम माण्हू खे रायो वरितो वञे त जीअं मकाई माण्हुनि जा तहफ़ात ख़तमु थी सघनि। कैमरामैन फारूक जान सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा, ब्यूरो टाइम, ठठो।